अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार हम मारवी थी हेडलाइन समझो वाक़या के कंदासीं। डीजी रेंजर्स सिंध अज़हर वकास पारा दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 में लगायल मुख्तलिफ़ स्टॉलन जो दौरो कयो आहे। डीजी रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास दिफ़ाई नुमाइश में हथियारबंद गार्डियन ऐं जदीद हथियारनि जो जाइज़ो वरितो। डीजी रेंजर्स पारा जदीद ड्रोनर्स में दिलचस्पी जो पिण इज़हार कयो। उन मौके ते स्टॉल ते मौजूद अमले डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास के ब्रीफिंग ॾिनी। ख़बर मां शेयर कई पिया। डीजी रेंजर्स सिंध अज़हर वकास पारा दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 में लगायल मुख्तलिफ़ स्टॉल्स जो दौरो कयो आहे। डीजी रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास दिफ़ाई नुमाइश में हथियारबंदन गार्डियन ऐं जदीद हथियारनि जो जाइज़ो वरितो आहे। ख़बर मां शेयर कई पिया। डीजी रेंजर्स सिंध अज़हर वकास पारा दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 में लगायल मुख्तलिफ़ स्टॉल्स जो दौरो कयो आहे। डीजी रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास दिफ़ाई नुमाइश में हथियारबंद गार्डियन ऐं जदीद हथियारनि जो जाइज़ो वरितो। कराची में वधीक तफ़सीलात कंदासीं साख सरकी खां। जी साख आगे कजो। जी बिल्कुल मारवी ॾिसो डीजी रेंजर सिंध मेजर जनरल अज़हर वकास पारा आइडियाज़ में जेकी नुमाइश लॻल आहे इन हवाले सां जेको आहे मुख़्तलिफ़ स्टॉलनि जो दौरो कयो आहे। इन हवाले सां 2022 में लॻल जेके मुख़्तलिफ़ स्टॉल आहिनि अंदरि हुनमें डीजी रेंजर सिंध दौरो कयो आहे। जंहिंमें डीजी रेंजर सिंध जेको आहे आइडियाज़ में जेके नुमाइश में बख्तरबंद गार्डन समेत जेको आहे हुननि जो जाइज़ो वरितो आहे। डीजी रेंजर सिंध जो जेको आहे जदीद जेके हुते हथियार आहिनि उन समेत जेके मुख़्तलिफ़ स्टॉल लॻल आहिनि हुननि जो दौरो कयो आहे। इन हवाले सां जेके स्टॉल ते मौजूद स्टाफ हो हुन पारां डीजी रेंजर सिंध में मेजर जनरल अज़हर वकास खे जेको उन हवाले सां ब्रीफिंग भी ॾिनी आहे। जंहिंमें आइडियाज़ में जेको आहे 3 ॾींहं जेकी नुमाइश आहे उहा लॻाई वई आहे। जंहिंमें 15, 16, 17 ऐं 18 तारीख़ ताईं जेके नुमाइश आहे उहा लॻाई वई आहे। जंहिंमें आम माण्हुनि समेत जेको आहे फैमिलियुनि जो वॾो अंग मौजूदु आहे। जंहिंमें कुझु देरि पहिरियां डीजी रेंजर्स जी मुख़्तलिफ़ जेके स्टॉल हुते लॻाया विया आहिनि उन हवाले सां हुते दौरो बि कयो आहे ऐं स्टॉल ते मौजूदु जेको अमलो हुयो जेकी टीम हुई उन्हनि पारां जेको आहे डीजी रेंजर्स के उन स्टॉलनि जे हवाले सां आगाही भी ॾिनी आहे। जी मेहरबानी साख आगे करण लाइ।